मिलियो वक्त मिठड़ा इंदसि ॻोठ अवांजे मिलियो वक्त मिठड़ा इंदसि ॻोठ अवांजे पोशल हयाती हुजे अनिल कुमार रूपाणी चए कलाम पसंद कयो मोहम्मद उमर खानानी गुलाम मुस्तफ़ा जंजी ओस्मान हाले पोटो वडेरो आदम थेबो सिलेक्शन मास्टर साहिब नो थेबो तावन कयो असां तालब शाह सैलानी भोरल शाह बुखारी शहजाद थेबो जेके असां सामू कंपनी में बिठा आहिनि ओ वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा अवां जे ॻोठा थियो वेंदासीं जेसी हयाती हूंदासीं प्यारा जेसी हयाती हूंदासीं प्यारा चकरणो तो काटियो वेंदासीं वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा अवां जे ॻोठा थियो वेंदासीं वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा अवां जे ॻोठा थियो वेंदासीं कलाम पसंद कयो शहर मुबारक रिंद मां दिलावर रिंद वडेरो शकूर जामानी का रावल नोड़ी गोट बंगल रिंद का मिस्री मेघवाल जेके असांजे साम्हूं कंपनी में मौजूद आहिनि ऐं गोराड़ी काम कर वञी वेंदो अवां सां दिलड़ी अवां सां रूआ असां ले जन्नत अवां जी जुआ तालीम आवा कलाम पसंद कयो सिकंदर अली थेबो जेको अदा साहिब ने जानी भाई असां जी पूजा असां जी बंदगी असां जी बची अली बाकी कलाम जो शायर करनो रानी खां अफजल थेबो